Namaskar everyone, this is your host and host Mazhar Sethar and welcome to 7 to 9 with मैं मज़र सठार में तव्हांखे वेलकम चवंदो भलीकार चवंदो उम्मीद ठीक हूंदो मज़े में हूंदो ख़ुशि हूंदो भलीकार हूंदो आबाद हूंदो आउं हमेशह इहो ई चवंदो जिते हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजे हर छंछर ऐं आचर ते 7 खां 9 लॻे ताईं तव्हां हूंदा मूंसां गॾु पाण कंदा कचहरी पाण कंदा हलवाल को न को गेस्ट हूंदो पर अॼुकल्ह गेस्टुनि जेके गेस्ट आहिनि अॼुकल्ह हाणे छा थी वियो आहे जेको गेस्ट ॾिस त बिज़ी आहे पर अक्सर करे कंहिं मूंखे सियाणे माण्हू चयो हुयो त छंछर आचर ते जेको गेस्ट ॾाढा ॾुखिया मिलंदा फैमिली डे आहे वीकेंड्स आहिनि छंछर आचर ते ॾाढा ॾुखिया माण्हू मिलंदा आहिनि सो हर कंहिंजी का न का कमिटमेंट हूंदी आहे को फैमिली डिनर ते हूंदो आहे को दोस्तनि सां गॾु हूंदो आहे को मस्ती मज़ाक में हूंदो आहे असां ई हिकिड़ा आहियूं जो तव्हां सां गॾु हूंदा आहियूं इन करे त चवंदा चलो ठीकु आहे तव्हांजी असां सां कचहरी थिए भला हलवाल थिए सो अॼु ॻाल्हाईंदासीं कचहरी कंदासीं हलवाल कंदासीं जेके तव्हां बि खोड़ सारा दोस्त अक्सर करे साड़ लाइ शिकायत कंदा आहिनि त जेको असांखे कॉल नथो वठे साड़ वेठो आहे तव्हांजी कॉल वठो साड़ सां गॾु अमीर बि वेठो आहे सो जल्दी जल्दी कॉल कयो ऐं नंबर तव्हांखे नज़र अची रहियो आहे 02135388202 ते कॉल कयो असांजे प्रोग्राम में शामिल थी वञो ऐं मौसम कुझु थोरो चेंज थियण वारो आहे वेदर कुझु चेंज थियण वारो आहे उनजे हवाले बि कुझु कचहरी कंदासीं हालवाल कंदासीं अपडेट्स वठंदासीं तव्हांखे सो तव्हां बि शो जो पार्ट थी सघो था हिसो थी सघो था सिंपल तरीक़ो आहे खणो फ़ोन कयो कॉल नंबर तव्हांखे नज़र अची रहियो आहे अॼु कचहरी कंदासीं टॉपिक बि तव्हां डिस्कस कंदासीं ऐं जेको आहे बर्दाश्त बि थी वियो एजुकेशन खे प्रमोट कीअं कजे एजुकेशन जे हवाले खां कुझु तव्हां ॻाल्हाइणु चाहियो त जेकॾहिं त ॿारनि खे एजुकेशन जी केतिरी नियाणियुनि जी एजुकेशन केतिरी अहमियत आहे उन हिसाब सां असां ॻाल्हाए सघूं था कचहरी कयूं था मल्टीपल टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं ऐं इवन कुझु गेस्ट सां बि कचहरी थी मां पाणी जो ॾाढो इशू हुयो त पाणी ते ॻाल्हाए दुनिया ॾाढी तेज़ीअ सां तरक़ी करे रही आहे दुनिया में ॾाढियूं हिकिड़ियूं तब्दीलियूं अची रहियूं आहिनि सो आउं सोचियोसि त पाणी जे हवाले खां टॉपिक ते डिस्कस करणु घुरिजे त पाणी पीअण जो साफ़ु पीअण जो पाणी केतिरो अवेलेबल आहे उन लाइ बि कुझु मां गेस्ट लाइनअप कया बट हुनजा पंहिंजा स्केड्यूल्स आहिनि अॼु जेके गेस्ट लाइनअप कयो सैटरडे संडे हुनजा क्लास हूंदा आहिनि क्लासिस वठंदा ॾाढो मां हिकिड़ी शइ ज़रूरु सिखी आहे त प्रोफेशनल माण्हू जेके कमु कनि था जंहिंजे फील्ड में आहिनि उहे हिन वक़्त ताईं पढ़नि पिया उहो सैटरडे संडे बि उन्हनि खे मिले पियो त कोशिशि करे उहे अवेल कनि पिया 2 कलाकनि जा 4 कलाकनि जा क्लासिस वठनि था सो ॾाढी मूंखे हिकिड़ी इंस्पिरेशन थी मोटिवेशन थी ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि रियलाइज़ कई आहे तमामु शदीद अंदाज़ सां रियलाइज़ कई आहे त पढ़णु घुरिजे माण्हूअ खे पढ़ाई ज़रूरु करणु घुरिजे जीअं आउं हाणे स्टार्ट कई आहे पढ़णु ऐं भले हाणे कोशिशि करे अॻे अक्सर करे सोशल मीडिया ते हूंदा हुआसीं फेसबुक थियो ॿियो थियो त आउं अॼुकल्ह कोशिशि कयो आहे फिक्स कयो आहे पंहिंजो पाण खे त कलाकु अधु कलाकु 15 मिंट 10 मिंट पढ़णो ज़रूरु आहे काई न काई शइ रिसर्च पढ़णी आहे का न का शइ नई शइ ते पढ़णो आहे त अॻे ताईं गुज़री वेंदो 2 मिंट ॾिसंदा हुआसीं 2 जुमिला पढ़ियासीं 2 लाइन्स पढ़ियूं न बट हाणे वञी डिटेल बि पढ़णो आहे सो वेल पढ़ाई ज़रूरु कयो को न को जेके तव्हां कलाकु 2 कलाक ज़रूरु वांदा आहियो तव्हां भले अख़बार पढ़ी वठो तव्हां मैगज़ीन पढ़ी वठो का कंहिंजो आर्टिकल आहे उहो पढ़ी वठो का इंफॉर्मेशन पढ़ी वठो कहिड़े माण्हू जे बाबति कुझु बि वाट एवर जेका बि हुजे पढ़ण जी आदत ज़रूरु विझो पंहिंजो पाण में अॼु पढ़ण जी आदत ते ॻाल्हाईंदासीं कचहरी कंदासीं हलवाल कंदासीं ऐं उन मां लाइ केतिरा फ़ाइदा आहिनि अल्फाज़ मिलनि था नवां जुमिले जी ख़बर पए थी जुमिलो कीअं ॻाल्हाइणु घुरिजे जुमिलो कीअं लिखणु घुरिजे जुमिलो कीअं सम्झणु घुरिजे हिकिड़े जुमिले जा केतिरा मक़सद थी सघनि था घणा मक़सद कढी सघो था छा सम्झी सघो था उहो बि कचहरी कंदासीं हलवाल कंदा डू कॉलर्स नंबर आहे 02135388202 ते कॉल कंदासीं ऐं ॿियो इहो त ख़ूबसूरत कलाम तव्हांजे लाइ प्ले कंदासीं यू कैन बी द पार्ट ऑफ द शो कशिश टीवी म्यूज़िक जो फर्स्ट सिंधी सैटेलाइट चैनल आहे आई एम प्राउड टू बी पार्ट ऑफ कशिश टीवी प्राउड टू बी अ पार्ट ऑफ KTN TV सो डेफिनेट वी स्टार्टेड पंहिंजी जर्नी खे काउंट कयूं था त इट्स अ लॉन्ग जर्नी ऐं 2007 अलाए 8 में मां स्टार्ट कयो आहे ऐं स्टिल तव्हां सां गॾु आहियूं ऐं इनशाला गॾु हूंदासीं नवां प्रोजेक्ट कंदासीं नयूं शयूं कंदासीं नयूं कचहरियूं कंदासीं नवां गेस्ट हूंदा नए अंदाज़ सां ईंदासीं बहरहाल कुझु बि हुजे छा बि हुजे ऐं थैंक यू सो मच खोड़ सारा दोस्तनि जो सोशल मीडिया जा जेके दोस्त आहिनि उनजो थैंक यू सो मच जंहिंजी काफ़ी सारी सपोर्ट रही आहे काफ़ी सारी मोहबत रही आहे काफ़ी सारो प्यार रहियो आहे काफ़ी सारी इंकरेजमेंट रही आहे काफ़ी खोड़ सारी सजेशन्स ॾिनियूं आहिनि सो हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदासीं कॉल बि ज़रूरी आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बा मज़र अली गुल भट्टी तो बुलाया फकर कराची में बा खुश आयो अली गुल भट्टी साहब कहिड़ा खुश आयो ठीक है मज़े में अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी तबियत कीअं आहे तव्हांजी पहिरियों तव्हांजी सॼी टीम खे अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे मालिक साईं तरफ़ों 45 सभु सलामत रखे अल्लाह तव्हांखे जेको आहे अल्लाह इमाम हुसैन जे सदके हमेशह ख़ुशि रखे सॼी टीम खे ॾिसण वारनि खे ऐं अॼु तमामु सुठो जेको मज़र बा तव्हां रखियो आहे एजुकेशन ते बि जेको आहे हिन जे लाइ ऐं चवंदुमि त ज़रूरी आहे पहिरें दौर में त ख़ैर एतिरो असां ॾिठो न हिन महिल असां वटि बि जाम आहे अल्हम्दुलिल्लाह मां ॾिठो आहे त पढ़ाई जी तरफ़ एजुकेशन तरफ़ काफ़ी हर माण्हू चाहे थो लेकिन मज़र बा हिकिड़ो मसइलो आहे जेको तव्हां सां शेयर करणु चाहियां थो जी असांजा जेके ॿार आहिनि जेको आहे तक़रीबन वॾनि स्कूल में उन्हनि जी एडमिशन ॾाढी ॾुखी थी थिए जेको आहे उन्हनि जे लाइ मां पंहिंजी नंढड़ी ॻाल्हि कंदुमि जंहिंखे 11 महीना लॻा न आर्मी पब्लिक स्कूल जे लाइ जेको आहे अप्लाई कंदे तव्हां ॿार चओ त उन ई जॻह ते जेको आहे
माण्हू अचनि था मिल्टन में खणण हलिया था घणी मूंखे 11 महीना लॻा हुन में दाख़िला वठण जे लाइ रुॻो। अच्छा 11 महीना 11 महीना मूंखे लॻी आहिनि दाख़िला माना जेको हुन 11 महीने खां पोइ जेको मुंहिंजी एडमिशन थी आहे 13वीं क्लास जे लाइ। अच्छा जी त एतिरी ॾुखी आहे वॾनि स्कूलनि में जेको आहे एजुकेशन में आहे बि ज़रूरी ऐं हिन महिल जेको आहे न ख़ासि करके ऐं शहर जा त माण्हू ॾिसो ॻोठाणा माण्हू असांजा टीवी काफ़ी ॾिसंदा आहिनि जंहिंमें उन्हनि जे लाइ मुंहिंजो पैगाम आहे बुख ते बरई कुझु बि करे जदोजहद करे पाण लटा कपिड़ा किथां करे ग़रीब पंहिंजी जॻह ते आहे लेकिन ॿारनि खे तालीम ज़रूरी आहे। बिल्कुलु मां ॿारनि खे तालीम ज़रूरी आहे पर मां इहो पियो चवां त अॼुकल्ह जीअं मुंहिंजो चवण जो टॉपिक जो मतिलबु इहो हुयो त जीअं असां वटि पढ़ाई निकिरी वई आहे असां पढ़ूं ई कोन पिया जेका आम असां बि आहियूं असां जहिड़ा माण्हू जेके जॉब करे या ॿिए कमु त 5 मिंट 10 मिंट बि कोन था पढ़ूं त मां चयो थोरी मां हिकिड़ी रूटीन स्टार्ट कई 5-10 मिंट जी स्टार्ट कई आहे ऐं उन में काफ़ी सारी तब्दीली थो महसूसु कयां पंहिंजो पाण में चेंज थो महसूसु कयां पंहिंजे सोचण में बिल्कुलु सही ऐं करणु खपे मज़र इहो ज़रूरी आहे तव्हां पंहिंजे वक़्त मां जेको आहे हिकिड़ो अधु कलाकु लाज़मी आहे पंहिंजी एजुकेशन खे ॾियो तव्हां इनशाला उहो तव्हांखे बुलंदनि ते वठी वेंदो। हा इनशाला अधु कलाक ऐं तव्हां अगरि मां इहो तव्हांजो जेको नथो अधु कलाक जा 15 मिंट ॾिए उहे तव्हां अख़बार पढ़ंदे पोइ हुननि जा जेको लफ़्ज़ हुनखे सही यादि न रखंदा आहिनि त टाइम ॾियणु खपे ऐं तमामु ज़रूरी आहे ऐं जेको आहे तमामु सुठो तव्हां जॾहिं बि ईंदा त अहिड़ो पैगाम खणी ईंदा जेका दिलि ख़ुशि थी वेंदी आहे तव्हां सां ॻाल्हाइण जे लाइ। न सर थैंक यू इहो हमेशह कोशिशि कंदा आहियूं त 2 कलाक वेहूं त का मस्ती मज़ाक बि थिए फन बि थिए गानो बि ॿुधूं पर तव्हां सां कचहरी बि कयूं कान का कम जी ॻाल्हि बि कयूं त मां चवंदो पढ़ाईअ जे करे कलाक पढ़ण जे करे का रिसर्च था पढ़ूं दुनिया में खोड़ सारा इशूज़ आहिनि खोड़ सारा मैटर्स थियनि था जेके असां सां रिलेट कनि था जीअं अॼुकल्ह मां पाणी खे पढ़ां थो त पाणीअ जो मैटर जेको पीअण जो पाणी साफ़ पाणी आहे या न आहे उन हिसाब सां ॾाढो इंपॉर्टेंट आहे उन चलो ठीकु आहे वॾी सतह ते मसइला हल थियनि था कोन था थियनि बट जेके पंहिंजी सतह ते पंहिंजे घर में पाणी खे कीअं फिल्टर करे सघिजे पाणी जो सही तरह इस्तेमालु कीअं करे सघिजे थो उहो ज़रूरु अहिड़े नंढी नंढी शयूं जेके पंहिंजे हथ में आहिनि त उन्हनि ते असां वर्कआउट करे सघूं था। सो अॼुकल्ह मां पाणी ते पढ़ां पियो त पाणी ॾाढो इंपॉर्टेंट ॾाढो पीअण जो पाणी ॾाढो ज़रूरी आहे त साफ़ पीअणु ज़रूरी आहे हुन महिल केतिरा 80 खां 90% ताईं बीमारियूं ख़तमु थी थियूं जेके आहिनि। सो वेल हिकिड़ी कॉल आहे बि अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी केरु था ॻाल्हायो किथां कॉल कई आहे? मां कराची खां सुमेरा पई ॻाल्हायां। हा जी सुमेरा कहिड़ा हाल ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे छा कंदा आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह जी मां पाण हिकु सॉफ्टवेयर इंजीनियर आहियां। छा सॉफ्टवेयर हिकिड़ी प्राइवेट फर्म जी बिल्कुलु। अच्छा सही वेरी गुड जी जी छा चवणु चाहियो? जी मां तव्हांजो शो ॾिसी रही हुयमि ऐं तव्हांजो टॉपिक मूंखे तमामु सुठो लॻो इन करे मां तव्हांजो नंबर मिलायो आहे। सो नाइस ऑफ यू सो काइंड ऑफ आउं चाहियां थो तव्हां जहिड़ा माण्हू तव्हां जहिड़ियूं गर्ल्स छोकिरियूं छोकिरा इन टॉपिक ते ॻाल्हाइनि त मां थोरो हिकिड़ी रूटीन स्टार्ट कई आहे ऐं सॼो ॾींहुं असां फारिग थींदा आहियूं सॼो ॾींहुं फेसबुक ते वेठा हुजूं इंस्टाग्राम ते सोशल मीडिया ते त मां हिकिड़ी शइ स्टार्ट कई त जेके माण्हू वॾा वॾा आर्टिकल लिखंदा अपडेट्स ॾियनि था रिसर्च ॾियनि था वाई नॉट 5 खां 10 मिंट जी रूटीन स्टार्ट कयो करे 5 मिंट पढ़ियो करे 10 मिंट पढ़ियो करे 15 मिंट पढ़ियो त ॾाढी लर्निंग थी थिए। सो पढ़ण जे हवाले खां तव्हां छा चवणु चाहियो? बराबरि मां इहो ई चवणु चाहींदमि त तव्हांजी जेका रीडिंग हैबिट आहे उहा तव्हां इनहेरिट कंदा आहियो तव्हां पंहिंजी फैमिली खां ऐं जेकॾहिं तव्हां नंढे हूंदे खां ई अगरि इहा हैबिट डेवलप कयो तव्हांजे भाइरनि भेनरनि या तव्हांजी जेके बि फैमिली आहे उन में त उहो ऑटोमेटिकली तव्हां चाहे वॾा बि थी वञो त तव्हांखे उहा जेका रीडिंग वारी हैबिट आहे ऐं जेका लर्निंग वारी हैबिट आहे उहा उन में कन्वर्ट थी वञे पई ऐं तव्हां विद द पैसेज ऑफ टाइम तव्हां उनखे लर्न ई करे रहिया हूंदा आहियो। उहो चाहे पोइ कोई बि दुनिया जो कोई बि टॉपिक हुजे चाहे इट इज़ रिलेटेड टू योर एकेडमिक या तव्हांजी टेक्नोलॉजी सां रिलेटेड हुजे चाहे तव्हांजी फील्ड सां रिलेटेड हुजे चाहे तव्हांजे प्रोफेशन रिलेटेड हुजे। त पोइ तव्हांजी छा ओपिनियन आहे त तव्हां पढ़ंदा आहियो डेली केतिरो पढ़ंदा आहियो तव्हां? जी बिल्कुलु बिल्कुलु तव्हां ज़रूरी न आहे तव्हां सिर्फ़ु एजुकेशनल मैटर खे ई पढ़ो ज़रूरी न आहे त कोई बि आर्टिकल खणो कोई बि न्यूज़ पेपर पढ़ो या इवन कोई नॉवल पढ़ो कोई बि बुक पढ़ो उनजा जी इहो मुंहिंजी रूटीन में आहे त मां के बि 2 पेज जेके आहिनि डेली पढ़ंदी आहियां। जी बिल्कुलु इहा मूंखे पंहिंजे बाबा मां इहा आदत पई ऐं नंढे हूंदे खां उन्हनि खे ॾिठो इन जे ई करे अञा ताईं मुंहिंजी इहा जेका आदत रही आहे। त पोइ इन हैबिट खे इनहेरेंट या रूटीन में डेली रूटीन में कीअं आणे सघिजे थो अहिड़ी का टिप त ॿुधायो असांखे।
उहो डिपेंड थो करे तव्हांजे पंहिंजे पर्सनल इंट्रस्ट ते बि न कि तव्हांजो इंट्रस्ट कहिड़ी शइ में आहे। कुझु माण्हू आहिनि जेके टोटली इंटू आहिनि सोशल मीडिया ते, हर वक़्तु उन्हनि खे मोबाइल यूज़ करिणो आहे, फेसबुक ते चैटिंग या मैसेंजर्स ते जेको बि आहे। ठीकु आहे, अगरि तव्हां सम्झो था कि इहा शइ तव्हांखे रिलैक्स करे रही आहे मेंटली, ऐं तव्हां एॾा ॾिसो हर कंहिंजी जेका रूटीन आहे तमामु बिज़ी आहे ऐं हू हर शइ में तमामु घणो इन्वॉल्व थी करे उन सां एग्ज़ॉस्ट था थी वञनि पिया। अगरि तव्हां इन ई हुनखे पंहिंजो पाण ते हावी न कयो ऐं उनखे रिलैक्स करणु चाहियो था पंहिंजी रूटीन खां हटके, त तव्हां उन शइ खे जेको आहे त तव्हां रीडिंग में वठी अचो ऐं तव्हां ॾिसंदो पाण ई त तव्हांजो माइंड जेको आहे त बिल्कुलु तव्हांजी रूटीन खां डाइवर्ट थी वेंदो ऐं इहो जेको आहे तव्हांखे रिलैक्स कंदो। चलो ठीकु आहे, थैंक यू सो मच सुमेरा, प्राउड ऑफ यू। जेकॾहिं प्राउड ऑफ यू तव्हां Thank you, हमेशा thank you कॉल so कंदा much. कयो ऐं पार्टिसिपेट Thank कंदा you. कयो डिफरेंट इशूज़ ते, ऐं ईअं ई Thank you so आई much. वांट यू टू गाइज स्पीक अप, डिफरेंट इशूज़ ते ॻाल्हाइणु घुरिजे, बिल्कुलु ॻाल्हाइणु घुरिजे। सो थैंक यू सो मच Thank फॉर you so बीइंग much. विद अस, थैंक यू सो मच, सो काइंड ऑफ यू। You are welcome. Okay, dear. थैंक यू सो मच, आई एम प्राउड ऑफ, मूंखे ॾाढो ख़ुशी थी अहिड़ा कॉलर्स असांजे प्रोग्राम ईंदा आहिनि, दे आर टॉकिंग अबाउट डिफरेंट थिंग्स एंड यू नो ऑल इन दैट। सो तव्हां बि अपडेट ॾियो, तव्हां बि ॻाल्हायो असांजे प्रोग्राम में, कचहरी कयो, हाल वाल कयो, पढ़ाईअ खे 5 मिंट 10 मिंट इंपॉर्टेंट आहे। सो इन टॉपिक ते बि ॻाल्हाईंदासीं, कचहरी बि कंदासीं। सो हिकिड़ो गानो प्ले थी वञे, गानो बि थोरो ज़रूरी आहे लाइफ में, थोरो एंटरटेनमेंट ज़रूरी आहे भाई। सो भाया एंटरटेनमेंट ज़रूरी आहे, हिकिड़ो गानो ॿुधाए, गाने खां पोइ कचहरी कंदासीं। काॾे वञो, रहजो असां सां गॾु। वेलकम बैक व्यूअर्स, वेलकम बैक टू प्यार सां प्यार करे ॾिस। वाह जो नजफ़ अली जो कलाम हुयो, गीत हुयो, ॾाढो मूंखे यादि आहे, मां इहो शूट कयो हुयो, कोटड़ी में इहो शूट कयो। हा, आई रिमेंबर। नजफ़ ते ज़िद कई त मॉडल आउं थींदुसि। मां साईं हाणे मॉडल आहे ऑलरेडी, कीअं चए मॉडल मां घटि आहियां, चए न तूं घटि त न आई, पर चए मॉडल आउं थींदुसि। मां ठीकु आहे सर, हाणे सभु मॉडल थी विया आहिनि, असीं हाणे रिटायर थी वञूं, छा कयूं, कमु त हाणे बचो न आहे। नजफ़ चयो त आउं कंदुसि, पोइ हिन हुमेरा हुई, मूंखे यादि आहे त इहो लाइटिंग वाइटिंग कई, कमु कयो, हे कयो। सो बीहो भाईजान, बीहो। सो वेल गाइज़, तव्हां बीहो, सभिनी खे चवंदो बीहो, वीडियोज़ ॾिठो, म्यूज़िक ॾिसो, कॉल कयो, नंबर आहे 021353888202 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। अॼु असां ॻाल्हायूं पिया, कचहरी कयूं पिया, हाल वाल कयूं पिया, पढ़ाई जे बारे में, त थोरी घणी एड ऑन करणु घुरिजे ज़िंदगीअ में। भले तव्हां सोशल मीडिया ते वेठा हो या मोबाइल ते वेठा हो, कान का आर्टिकल ज़रूरु पढ़ो ऐं हुन में कान का नॉलेज मिलंदी, कान का नॉलेज तव्हां शेयर कंदो। ऐं अॼुकल्ह जीअं टॉपिक खे अॼु रखियो त रीडिंग पंहिंजो पाण में, जीअं अॼु कॉल कई, हिकिड़ी सुमेरा कॉल कई, चयो त हुन इनहेरेंट मूं में आहे, तव्हां पढ़ंदी आहियां, 2 पेज डेली पढ़ंदी आहे। 2 पेज पढ़ाई तव्हांखे एॾो स्ट्रॉन्ग करे छॾंदी, एॾो वास्ट करे छॾंदी, एॾो तव्हांखे मज़बूत ऐं कंपोज़ करे तव्हांखे शयूं बहितर नज़र ईंदियूं, सही तरीक़े सां सम्झ में ईंदियूं, सही तरीक़े सां अंडरस्टैंड करे सघो, सही तरीक़े सां को फ़ैसिलो करे सघंदो, सम्झी सघंदो, ऐं का न का हतमी जेको आहे न, का न का नतीजे ते पहुची सघंदो। इट्स अ वेरी मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग अबाउट इन द लाइफ। सो वेल यू कैन कॉल अस, कचहरी कंदासीं, हाल वाल कंदासीं, असांखे कॉल कयो, असांजे प्रोग्राम में शामिल थियो। ऐं अॼु असां केरु पढ़े थो, ऐं खोड़ सारा पढ़ाई जा आशिक़ ॾिठा आहिनि, जेके पढ़ंदा आहिनि, जेके न पढ़नि त हुनखे निंड न ईंदी आहे, चवंदा आहिनि सॼो ॾींहुं ईअं गुज़री वेंदो आहे, मज़ो न ईंदो आहे जेसिताईं को 5 मिंट 10 मिंट 15 मिंट काई शइ न पढ़नि। तो तमामु सुठी एक्टिविटी आहे, तमामु सुठी आहे बेटा, इहा पढ़ाई ज़िंदगी में ज़रूरु एड करणु घुरिजो। भले अख़बार पढ़ो, न्यूज़ पेपर्स पढ़ो या आर्टिकल्स पढ़ो, को बुक खणी वञो, को नॉवल पढ़ो, को फिक्शन ते आहे, को जनरल नॉलेज ते आहे, डिफरेंट सब्जेक्ट्स आहिनि। जनरल नॉलेज ॾाढो वंडरफुल सब्जेक्ट आहे, ॾाढो प्यारो आहे, ख़ूबसूरत सब्जेक्ट आहे, इंट्रस्टिंग आहे, ॾाढो वणंदो आहे सम्झणु हुनखे। सो अहिड़ी का न का शइ ज़रूरु तव्हां पंहिंजी लाइफ में एड ऑन करे छॾियो। सो गाना बि ॿुधूं पिया, कचहरी बि, अॼु थोरो गलो बि वेठल आहे, सुबुह लाकूं, सुबुह खां वठी आऊं जेको कमु कयो आहे, सुबुह जो हिकिड़ी जॻह ते, वरी ॿी जॻह ते, वरी 3 जॻह थो थी, मोटी आयो आहियां, इवन मानी ना आहे खाधी हिन वक़्त ताईं, पर लाइफ में स्ट्रगल ज़रूरी आहे। सो समटाइम मां चवंदो आहियां, या अल्लाह बसि तूं राज़ी थी वञ, तूं करम करे छॾ, तूं महिरबानी करे छॾ, ओवरनाइट स्टार्ट थी वञूं, जो असांखे फ़ोनियूं अचनि, असांखे बि माना हिकिड़ी कॉल्स अचनि। सो समटाइम छा कयूं, इहा मुंहिंजी दिलि जी दुआ आहे, त कोशिशि कयां थो त पाण खे वधीक स्ट्रॉन्ग कयां, वधीक पंहिंजो पाण खे नॉलेजेबल हुजां, शयुनि जी ख़बर हुजे। इन करे पढ़ाई स्टार्ट कई आहे, पढ़णु ज़रूरु घुरिजे। जनरल नॉलेज वॾी कम जी ईंदी आहे, कॾहिं न कॾहिं तव्हांखे यूज़ करे सघो था। ऐं उन खां वधीक जेको एक्सपीरियंस आहे तव्हांजो, जेको ख़ूबसूरत शइ आहे, उहा एक्सपीरियंस तव्हांजो, जेको तव्हांखे डेली रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में ॾिसण लाइ मिले थो। सुबुह जो उथो था, हेठि वञो था, कंहिंखां शइ था वठो, ख़रीद कयो, परचेज़ जी ख़बर पए थी, बैंक जी ख़बर पए थी, रिक्शे वारे सां ॻाल्हायो था, टैक्सी वारे सां ॻाल्हायो था, दोस्तनि सां ॻाल्हायो था, होटल वारे सां ॻाल्हायो था, खोड़ सारी लर्निंग आहिनि। एटीट्यूड ख़बर पए थी, माण्हुनि जो कैरेक्टर जी ख़बर पए थी, कैरेक्टराइज़ेशन कीअं थींदी आहे, उन्हनि जो लैंग्वेज कीअं आहे, उन्हनि जो एटीट्यूड कीअं आहे, उन बिहेवियर्स कीअं आहे, उन्हनि जे बाबति में पढ़ो। दुनिया जी जॾहिं कंहिं कचहरीअ में वरी विहूं था, खोड़ सारा इंटेलेक्चुअल दोस्त आहिनि, जेके पढ़ाईअ ॾाढा माशाल्लाह, जंहिं कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स में वेठल आहिनि, उन्हनि सां जॾहिं वेझे थो ऐं कंहिं शइ जी ख़बर आहे, त तव्हां जॾहिं पार्टिसिपेट कयो था, इट्स अ स्वीट, ॾाढो स्वीट फीलिंग ईंदो यार, आई नो दिस थिंग, आई नो समथिंग, आई ऑल्सो नो थिंग, आई कैन पार्टिसिपेट ऑन दिस टॉपिक। सो यू नीड टू नो, यू नीड टू स्टार्ट रीडिंग
ज़रूरु रीडिंग पंहिंजी स्टार्ट करे छॾियो ऐं इहा ॾाढी कम जी शइ अथव, ॾाढो कम ईंदी आहे शइ। सो आउं चाहींदो सभिनी दोस्तनि जी कॉल वठो, कॉल अचनि कॉल ॾियो असांखे पंहिंजे प्रोग्राम में। जेके जेके दोस्त कॉल कनि पिया ब्रेक में उन्हनि जी कॉल न पई लॻनि, सो माज़र सां हाणे कॉल कयो, तव्हांजी कॉल असां वठणु शुरू कयूं था ऐं सभिनी दोस्तनि जी कचहरी कंदासीं, हाल कंदासीं, कॉल वठंदासीं, उन्हनि जो फीडबैक वठंदासीं ऐं ॾिसो दोस्त चवनि छा था अॼुकल्ह पढ़ाई जे बाबति उनजा छा वीचार आहिनि, छा ख़्यालात आहिनि, छा इज़हार आहिनि। सो ज़रूरु असांजे प्रोग्राम में कॉल कयो, कचहरी कयो, हाल वाल कयो। सुभाणे में कोशिशि करे गेस्ट हूंदो कोई न कोई, असां पंहिंजे प्रोग्राम में गेस्ट रखंदा। गेस्ट सां अॻे लास्ट वीक ॾाढा वंडरफुल गेस्ट आयल आहे, सुठा गेस्ट आयल आहे, उन्हनि जो पंहिंजे फील्ड में हिकिड़ो कमु थियल आहे, पंहिंजे फील्ड में महिनत थियल आहे, पंहिंजे फील्ड में कमाई थियल आहे, एॾी नॉलेज अदे की हुई। मां ॾाढो सम्राट साहब खे ॾाढी सुठी नॉलेज ॾियां, थोरो सरप्राइज़ थियुसि एॾी हुनखे नॉलेज ऐं हुन ॾाढी बहितरीनु ॻाल्हि कई त तव्हां कथक डांस सिखियो, तव्हां बेसिक ग्रामर डांस जो सिखियो, तव्हांखे ख़बर आहे हीअं हूअं हे हथ कीअं वेंदा, हे वेंदा, पोइ तव्हां सभु शयूं फ्यूजन्स करे सघो था, वेस्टर्न मिलाए सघो था, ईस्टर्न मिलाए सघो था, खोड़ सारियूं शयूं तव्हां हुन मां लर्न करे सघो। ॾिसो केतिरी इहा बि हिकिड़ी नॉलेज ज़िंदगी में मिली वई। सो नॉलेज ज़रूरी अथव, मुंहिंजा दोस्त हो, मुंहिंजा भाइर हो, ज़रूरु पढ़ो ऐं कलाक लाइ 5 मिंटनि खां स्टार्ट कयो, 5 मिंट वरी पोइ 10 मिंट, पोइ 15 मिंट, पोइ 20, 25, 30 मिंट ताईं ज़रूरु लाइफ में इहे पढ़ाई ज़रूरु ऐड कयो। जब मोबाइल ते वेठा आहियो, मोबाइल ते सॼो यूज़ था कयो, त का हुन में काई शइ पढ़ी वठो, त लिखे छा थो, चवे छा थो, सम्झे छा थो, चवणु छा थो चाहे, ऐं उन ॻाल्हि खे थोरी थॉट खे अंडरस्टैंड कयो। इलाही खोड़ सारा सभे माण्हू, हज़ारे माण्हू, लखे माण्हू थॉट्स ॾियनि था। थॉट्स केतिरा थॉट्स आहिनि माण्हुनि जा, केतिरनि माण्हुनि जा थॉट्स मिलनि था तव्हां सां, केतिरनि माण्हुनि जे थॉट्स में अलॻि अलॻि थॉट्स आहिनि। हर कंहिंजो पंहिंजो अंदाज़ आहे, हर कंहिंजो पंहिंजो सोचण जो अंदाज़ आहे, हर को पंहिंजे हिसाब सां ॻाल्हाए थो, हर को पंहिंजे हिसाब सां दुनिया खे ॾिसे थो। त इहो ॾाढो मज़ेदार शइ आहे। त इन जो परसेप्शन ज़रूरु तव्हां सिखी वेंदो, पोइ तव्हां का न का शइ पंहिंजी क्रिएट करे सघो था। त छा करणु घुरिजे, छा लिखणु घुरिजे, छा सम्झणु घुरिजे। लख थोरा लख महिरबानियूं। साड़ भाईअ जी गानो प्ले करे थो, सो हिकिड़ो गानो प्ले कंदासीं, गाने खां पोइ कचहरी कंदासीं, काॾे न वञिजो, रहिजो असां सां गॾु। वेलकम बैक। अलाह सां जॾहिं महिरबानी थींदो आहे त महिरबानी थींदो आहे। सो वेल ॾाढो मज़ो अची रहियो आहे ऐं हिकिड़ो फैमिली वारो इन्वायरमेंट आहे ऐं मूंखे इहो आहे त कुझु माण्हू मुंहिंजी लाइफ में आहिनि, वधीक माण्हू न आहिनि। आई बिलीव कि कुझु माण्हू मूंसां लाइफ में हमेशह मूंसां लॉयल रहंदा आहिनि, वधीक रश न आहे। दैट्स वाई एम टॉकिंग अबाउट कि सुठा माण्हू रखो जेके तव्हां सां ऑनेस्ट माण्हू हुजनि ऐं ज़िंदगी जी कामयाबी सच पुछो, जेतिरो इंसानु सुठो इंसानु आहे न, ओतिरो ई उहो कामयाबु इंसानु थींदो। ज़िंदगी में जुगाड़, कूड़, फिराड, कंहिंसां हरूभरू जेको आहे ख़ुशामद करे ज़िंदगी में बहितर आहे। हमेशह ख़ुशि रहो, आबाद रहो, अकेला रहो ऐं हमेशह सेटिस्फाई रहो, उन में कामयाबी आहे। बिकॉज वी लर्न अ लॉट ऑफ थिंग्स। सो मूंसां कुदरती वरी महिरबानी बि आहे त खोड़ सारो मुंहिंजे माण्हू मुखालत कंदा आहिनि, हरूभरू, माना एॾी महिरबानी आई आहे मूंसां, एतिरी महिरबानी आहे जो शायदि त मुंहिंजो अंदाज़ बयां ईअं आहे, या ॻाल्हाइण जो अंदाज़ ईअं आहे, या एग्रेसिव आहे। सो घटि माण्हू सां ठहंदी आहे मुंहिंजी, इलाही घटि माण्हू सां, बट ख़ैरु आहे, लाइफ गोज़ ऑन। अलाह साईं तव्हां सां गॾु आहे त कुझु बि कोन थींदो। सो वेल अॼु असां ॻाल्हि पिया कयूं त असांखे लाइफ में पढ़ण जी रूटीन ज़रूरु एड करणु घुरिजे। 5 मिंट पढ़ियो, 10 मिंट पढ़ियो, 15 मिंट पढ़ियो, 20 मिंट पढ़ियो, ज़रूरु पढ़ियो पंहिंजे प्रोग्राम में। प्रोग्राम तो चवां पंहिंजी लाइफ में रूटीन में ज़रूरु इहा शइ एड ऑन कयो। असां तमामु सुठी कॉल्स हुयूं, तव्हां बि असांजे प्रोग्राम में कॉल करे सघो था। नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। यू कैन बी पार्ट ऑफ द शो। अने आउं हमेशह कोशिशि कई आहे, आई एम गेटिंग सो मेनी मैसेजेस फ्रॉम द पीपल, आई वांट टू टेल यू, आई वांट टू शेयर विथ यू गाइस कि मूंखे नवनि छोकिरनि जा जेके मॉडल्स आहिनि, उन जा मैसेजेस इनबॉक्स अची रहिया आहिनि त तव्हां असांखे प्रोग्राम में कोन था घुरायो, तव्हां सोशल मीडिया छोकिरनि खे घुरायो था, जेके मीमर्स आहिनि, जेके रोस्टर्स आहिनि, जेके उन्हनि छा कयो आहे, उन्हनि उहो कुझु कयो आहे जेको असां न कयो आहे, जेको मां न कयो आहे, जेको राजा न कयो हूंदो, या जेको काशिफ न कयो हूंदो, या जेको ॿिए खे न कयो हूंदो, उन्हनि उहो कुझु कयो आहे। मॉडलिंग असां बि कई आहे ऐं एक्टिंग बि कई आहे, पर नो डेफिनेट इनकरेज करणु घुरिजे सभिनी खे। सभिनी जो राइट आहे हिते अची करे वेहनि, कचहरी कनि, हाल वाल कनि, सभिनी जो राइट आहे ऐं सभिनी खे पंहिंजे प्रोग्राम में घुराईंदासीं। आई प्रॉमिस यू। माशूक बेसिकली मंगवाणो मटियारी शहर खां आहे ऐं ही इज़ वर्किंग, उन्हनि हार्ड वर्कर्स मां आहे जेको 10-12 सालनि खां महिनत पियो करे। वी विल इनवाइट हिम एज़ द शो। ऐं रिसेंटली मूंखे यादि आहे कोई हफ़्तो 2 हफ़्ता पहिरियों शकील शेख मैसेज कयो ऐं सेट कया तोखे मिस थो कयां, हिन खे फ़ोन कर, सर कमु कोई कोन्हे। अने वी हैड अ ग्रेट टाइम, लिटरली वी हैड अ ग्रेट टाइम। सुठो शूट्स कयूंसीं, कमु कयोसीं, बट हाणे बि शूट्स कंदासीं, ज़रूरु शूट कंदासीं, ॿिया नवां गाना शूट कंदासीं। सो वेल तव्हां बि असांजे प्रोग्राम में हिसो थी सघो था, शामिल थी सघो था, पार्टिसिपेट करे सघो था। हिकिड़ी कॉल जे ज़रिए अटेंडेंस खणो, जल्दी अचो, असांजे प्रोग्राम जो हिसो थियो। सो कॉल आहे समझ, कॉल जेको बि आहे कॉल्स कयो था, तव्हां पोइ कंप्लेन था कयो कॉल नथा वठो, तव्हांजी कॉल्स पोइ साड़ लाइ चओ था तो कॉल ई न खणंदो आहे। तव्हां दादा बुक्टी साहब
अॼु आउं तव्हांखे यादि थो कयां, तव्हां कॉल कयो असांजे प्रोग्राम में, पार्टिसिपेट थियो ऐं अटेंडेंस खणो। ऐं अॼु जो जेको टॉपिक आहे पढ़ाई आहे, त पढ़ाई ज़िंदगी में ज़रूरु ऐड कयो। 5 मिंट पढ़ो, 8 मिंट पढ़ो, 10 मिंट पढ़ो, ज़रूरु पंहिंजे ज़िंदगी में ऐड करे छॾियो। पढ़ाई ज़रूरी आहे जेको। सो ॿियो हाल वाल ॾियो, कीअं आहियो, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो, केरु किथे आहे, छा पियो करे, छा हाल वालनि, छा ख़बर चारनि, उहो अपडेट्स ईंदा रहो। अॼु सुभाणे कोशिशि करे को न को इनशाला असांजे प्रोग्राम में गेस्ट हूंदो ऐं हुनखे गेस्ट खे कोशिशि करे कचहरी कंदासीं। सोचो त को डायरेक्टर हिकिड़ो घुराइजे जेको अॼुकल्ह छोकिरा ॾाढा सुठो कमु पिया कनि, उन्हनि सां पंहिंजे प्रोग्राम में कचहरी कजे, हाल वाल कजे, अटेंडेंस हणाइजे उन्हनि खां पंहिंजे प्रोग्राम में। उन सभिनी दोस्तनि खे घुराईंदासीं ऐं कचहरी बि कंदासीं, हाल वाल बि कंदासीं। यू गाइस कॉल अस, नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। ऐं ॻाल्हि जनरल टॉपिक पे हले त खोड़ सारा रोस्टर मीमर्स उहे बि अचनि था पंहिंजे प्रोग्राम में। हिन प्रोग्राम जे तवसुस सां खोड़ सारा दोस्तनि खे आउं घुरायां, ॾाढा हैप्पी लॻा पिया आहिनि, ख़ुशि लॻा पिया आहिनि। ऐं बट हिकिड़ी शइ मूंखे शिकायत बि मिली आहे। शिकायत इहा मिली आहे त जीअं किन खे असांखे अप्रोच कनि पिया माण्हू, मां हमेशह कोशिशि कंदो आहियां सभिनी ॾाढो स्वीट हूंदो आहे ऐं कोशिशि कंदो आहियां उन्हनि खे सुठे तरीक़े सां रिस्पॉन्स ॾियां। तेसि ताईं या त न ॻाल्हाईंदो आहियां त पोइ हुनजो कमु कंदो आहियां। त जेके तव्हांखे माण्हू चवनि था, जेके तव्हां हिते अची चुका आहियो, तव्हां सां माण्हू मिलणु चाहिनि था, तव्हां उन्हनि जी हेल्प ज़रूरु कयो। अॼु मां तव्हांजी हेल्प कई आहे, तव्हां उन्हनि जी हेल्प कयो, सुभाणे उन्हनि जी ॿियो कोई हेल्प कंदो। इहा चेन तोड़ो न प्लीज़, इहा ज़रूरु कंटिन्यूटी रखो, इहा लेगेसी खे बरक़रार रखो प्लीज़। सो महिरबानी करे तव्हांजी शिकायतूं आहिनि, मूंखे खोड़ सारा मीमर्स आहिनि जेको आहिनि, त महिरबानी करे सभिनी खे सपोर्ट कयो, ॿियनि दोस्तनि खे बि सपोर्ट कयो, उहे बि कुझु न कुझु कमु कनि। जेतिरी नॉलेज आहे, जेतिरी सपोर्ट आहे, करणु घुरिजे हिक ॿिए जी, ज़रूरु आहे। सो हिकिड़ो गानो प्ले कयूं भला, गाने खां पोइ कचहरी कयूं था। काॾे त वञो, रहियो सां गॾु। वेलकम बैक वियर्स, वेलकम बैक टू शो में तव्हांखे ख़ुशि में तव्हांखे भली कार जे कॉल करणु चाहियो त बिल्कुलु कॉल कयो। नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में पार्टिसिपेट करे सघो था। ऐं उनखे अलावा ऐं जेको अॼु कचहरी हुई प्रोग्राम में टॉपिक इहो रखियोसीं पंहिंजे प्रोग्राम में, त तव्हां जेको लाइफ में पंहिंजी ज़िंदगी में पढ़ाई थोरी एड ऑन करे छॾियो। पढ़ाई ज़रूरी आहे ज़िंदगी में एड ऑन करणु। 5 मिंट पढ़ो, 10 मिंट पढ़ो, किताब पढ़ो, बुक पढ़ो, न्यूज़पेपर पढ़ो, या आर्टिकल आहे, या का रिसर्च आहे, या दुनिया जे बारे में आहे, या माना ज़मीन जे बारे में आहे, जानवरनि जे बारे में आहे, पाणी जे बारे में आहे, जहाज़नि जे बारे में आहे, नासा जे बारे में आहे, स्पेस जे बारे में आहे, कहिड़ी शइ जे बारे में आहे, या मीडिया जे बारे में आहे, का बि जेका नॉलेज आहे तव्हांखे जेकॾहिं मिले थी ज़रूरु वठो ऐं नॉलेज ज़रूरु हासिलु करणी ऐं नॉलेज ज़रूरु शेयर कयो। इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे, तमामु सुठी हैबिट आहे ऐं तमामु बहितरीनु कमु आहे इहो। सो वेल जल्दी कॉल कयो। नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांजे प्रोग्राम में अटेंडेंस खणी सघो था। इहो ई तव्हांजो प्रोग्राम आहे, इहो ई तव्हांजो आहे, मां तव्हांजो पंहिंजो आहियां, हमेशह फैमिली वांगुरु रहंदो आहियां, हमेशह कोशिशि करे कैजुअल थी तव्हां सां कचहरी कंदो, हमेशह ईअं ॻाल्हाईंदो आहे जीअं हिकिड़ी पाण में आहियूं, जीअं हिकिड़ो स्क्रीन जे ज़रिए जेको तव्हां सां रिश्तो जुड़ियल आहे, हमेशह इहो क़ाइमु ऐं दाइमु हुजे। ऐं क़ाइमु ऐं दाइमु रहण लाइ डेफिनेट मां हमेशह प्रोग्राम कंदो आहियां ऐं तव्हां में एक्सपेक्ट कंदो आहियां तव्हांजो फीडबैक मिले, तव्हांजे सजेशन्स मिलनि, तव्हांजो कॉल्स अचनि, तव्हांजा टहक ॿुधूं, तव्हांजा हाल ॿुधूं, तव्हांजा हाल वाल ॿुधूं, तव्हांजूं परेशानियूं ॿुधूं, तव्हांजूं ख़ुशियूं ॿुधूं, तव्हांजूं मूमेंट्स ॿुधूं, तव्हांजा तासरात ॿुधूं। हमेशह चवंदो आहियां हिक ॿिए सां ईअं शेयरिंग कजे ऐं शेयरिंग इज़ अ केयरिंग में शेयरिंग आहे, चवंदा आहिनि न, शेयरिंग में केयरिंग आहे न, शेयर में केयरिंग आहे। त शेयरिंग ज़रूरु कयो, को न को मोहबत ॾियो, मोहबत वठो वारो सीन हुजणु घुरिजे। हमेशह ईअं ई ॾाढो सुठो लॻंदो ऐं ख़ूबसूरत लॻंदो जॾहिं हिक ॿिए सां ॻाल्हियूं आइडियाज़ शेयर कंदासीं। इट्स अ ग्रेट फीलिंग्स आहिनि। सो जल्दी कॉल कयो। नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल थी। मूंखे खोड़ सारा मैसेजिस बि अचनि था जेको आहे अच्छा बिल्कुलु असांजे प्रोग्राम में अटेंडेंस खणो, असांजे प्रोग्राम में पार्टिसिपेट कयो। हिकिड़ी कॉल आहे। अस्सलाम वालेकुम। सलाम। वासलाम जी, तव्हां केरु था ॻाल्हायो? लोंग शंबानी साईं। हा लोंग, काथे घुमाए तूं यार, माना सफ़ा कॉल ई न कई थी तूं, सदा रड़ियूं कंदो आहियां, कॉल नथा वठो तव्हांजी। न साईं हिते ई आहियां, तव्हां अलाए काथे घुमायो? मां काथे मां बि हिते ई आहियां, मां काॾे वेंदुसि? तव्हां ॾियो हाल, छा ख़बर चार आहे? ख़ैर लॻो न। हा को नओं ताज़ो हाल वाल, छा ख़बर चार आहे? कीअं थी गुज़रे ज़िंदगी तव्हांजी? ज़िंदगी फर्स्ट क्लास, अल्लाह जे करम सां VIP थी गुज़रे। पक? जी तव्हां ॿुधायो? सभु ख़ैर लॻो पियो आहे। तव्हां ॾियो हाल वाल, छा ख़बर चार आहे? ख़ैर साईं, तव्हां त मिलण जूं ॾाढियूं ख़्वाहिशूं आहिनि। बस तर छा कजे, ख्वाहिशूं हज़ारें ख्वाहिश, इसी के हर ख्वाहिश पे दम निकले, बात निकले मेरे अरमा की फिर भी कम निकले। जी बिल्कुल। तो मिलदा दे इंशाल्लाह। ये हयातूं, मोहबतूं, दोस्तियूं कायम ऐं दाइम हुजनि, तव्हांजो रिश्तो असांजो कायम ऐं दाइम हुजे। जी हे मिलूं था न हर हफ़्ते, मुलाक़ात जो आहे ये भी तो मुलाक़ात आहे न, हिकिड़ी डिजिटल मुलाक़ात आहे, वर्चुअल मुलाक़ात आहे। बिल्कुल। पर साईं लाइव हिकिड़ो जेको आहे सो किथे वेहूं, कचहरी कयूं, तव्हां साम्हूं
उहा ॿी ॻाल्हि आहे। सर उहो बि वेंदासीं, बाक़ाइदा वेंदासीं, कचहरी कंदा, हाल कंदासीं हमेशा। जी ॾिसो कॉल वरी कॉल वेटिंग में कॉल क्यों अचनि, हूअं पोइ कॉल केॾी हले थी त पोइ कॉल कजो था। ॿियो छा ख़बर चारा, कुझु ॿुधाइणु चाहींदो, कुझु हाल करणु चाहींदो? हाल इहो ई आहे टॉपिक जे बारे में जेको आहे सो तव्हां चओ पिया न, पढ़ाई त वाक़ई बिल्कुलु लाज़मी आहे। जेको आहे सो पढ़ाई खां सवाइ दुनिया में अॼुकल्ह कुझु आहे बि कोन। हा इहा हक़ीक़त आहे, इहा हक़ीक़त आहे। मां त इहा ई गुज़ारिश कंदुमि त सभिनि खे त जेतिरो थी सघे पढ़ाई कयो, पढ़ाई ते ध्यानु ॾियो ऐं हिक ॿिए जी मदद कंदा रहो। बिल्कुलु तमामु 5 मिंट बि ज़रूरु पढ़ो। सो बिल्कुलु हमेशा ईअं सोचणु घुरिजे, ईअं करणु घुरिजे। 5 मिंट बि काई न काई शइ ज़रूरु पढ़ो, रिसालो पढ़ो, मैगज़ीन पढ़ो, शोबिज़ पढ़ो, को जेको तव्हांजो फेवरेट सब्जेक्ट आहे। 5 मिंट बसि 5 मिंट करो, टाइम ॾिसो 5 मिंट पढ़णो आहे। 5 मिंट पढ़ंदो, पोइ आस्ते आस्ते 5 खां 10 मिंट थींदो, 6 मिंट थींदो, 7 मिंट, 8 मिंट, 10, 11, 12, 15 मिंट, 20 मिंट ते पहुचे। बिल्कुलु इहो ई त आहे ज़िंदगीअ में। ॿियो त हाणे तव्हां लाइ गानो प्ले कयां? भले तव्हांजी मर्ज़ी। कहिड़ो गानो प्ले कयां? मां तव्हांखे चयो न पोएं हफ़्ते में गानो ॿुधायो सो शमन साहब जो। जी उहो न, इहो दुख न कयां ॿियो छा कयां, हाय हाय पंहिंजा ज़ुल्म ॾिठा थी। अल्लाह जी चलो ठीकु आहे। ॾाढो इहो जेको जो आहे इहे मॉडल आहिनि, इहो मूंखे पसंदि जा मॉडल आहिनि ॿई। चलो ठीकु आहे, दुख न कयां बाक़ी छा कयां, एॾो ज़ुल्म जो कयो, जल्द गानो प्ले कयूं था। महिरबानी दादा, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। हलो हिकिड़ो गानो प्ले कयूं, भला गाने खां पोइ कचहरी कयूं। काॾे वञो राजो सां गॾु। वेलकम बैक वियर्स, वेलकम बैक टू तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चवंदो, वेलकम चओ था। जेके तव्हां कॉल करणु चाहियो त बिल्कुलु कॉल कयो, नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था। उनखे अलावा जेको फेसबुक ते तव्हांजा मैसेजिस आयल आहिनि, जरवार साहब तव्हांजा मैसेजिस आयल आहिनि ऐं ॿियनि दोस्तनि जा मैसेजिस आहिनि, कोशिशि करे उहो पंहिंजे प्रोग्राम में मैसेजिस उन्हनि जा पंहिंजे प्रोग्राम कंदा। ज़ुबैर अमन जरवार, मज़र भाई कैसे हो? बिल्कुलु ठीकु ठाक। ऐं साफ़ी गनी, थैंक यू सो मच। सिहाओ ओके। ऐं बिल्कुलु ॿिया कोर्स दोस्त नादिर, रहीमुल्ला, शफ़क़त, शकील अली दोस्त, थैंक यू सो मच। ऐं यासिर अली पहोड़, शाहबाज़ खान अब्बासी ऐं अमीर अली, थैंक यू सो मच। कासिम, थैंक यू सो मच। अमीर जान, थैंक यू सो मच। इन दोस्तनि जा मैसेजिस आहिनि, फीडबैक आहे, थैंक यू सो मच। तव्हां ईअं फीडबैक ॾींदा रहो असांजे प्रोग्राम में, ईअं कचहरी कंदा रहो। कॉल करणु चाहियो त बिल्कुलु कॉल कयो, नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। यू कैन कॉल अस, वेरी सिंपल, डू कॉल अस। ऐं तव्हांजो पंहिंजो शो आहे, तव्हांजो पंहिंजो आहे, मूंखे ॾाढी ख़ुशी थी तव्हां पंहिंजे प्रोग्राम में पार्टिसिपेट कंदो, अटेंडेंस ॾींदो त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी। सो कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर। सर वासलाम जी, केरु था करो, किथां कॉल कई आहे? सर पीसी मोहम्मद साहब चन्ना प्रेम घोटकी सर। सर ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? गुड अल्हम्दुलिल्लाह मगर भाई ख़ुशि आहियो, तव्हां ख़ैर आहे सर? सभु ख़ैर। चन्ना साहब छा कंदा आहियो? सर मां पीसी में पुलिस कांस्टेबल आहियां सर। अच्छा, पुलिस में आहियो? जी सर। अच्छा सही पीसी था चओ न, पुलिस सम्झ में न आयो। पीसी होटल, पीसी जे साथ फार्म पुलिस कांस्टेबल आहिनि सर। अच्छा पुलिस कांस्टेबल, बिल्कुलु पुलिस कांस्टेबल आहियो, बिल्कुलु ठीकु ठाक। घोटकी में आहियो? जी सर, बिल्कुल घोटकी में। किथे घोटकी में किथे आहियो? पोस्टिंग अथव? कोर्ट सर, कोर्ट डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट घोटकी। अच्छा घोटकी सेशन कोर्ट घोटकी में। अच्छा वाह वाह, फसला कीअं मौसम कीअं घोटकी जो साईं? घोटकी जो माशाल्लाह साईं हीअं ज़बरदस्त मौसम आहे। माना सी आहे या मतलब गर्मी आहे, छा सीन? न सर बस वो माक खां लिकी करे अंदर था सुम्हूं विरांडनि में, बाक़ी तकरीबन सही आहे, मौसम सही आहे। जी सर। अच्छा माना उहो मौसम अची वियो त रिली पाए करे सवड़ पाए रिली पाए करे सुम्हूं? बिल्कुलु हींअर बि साईं असां राति जो सुम्हूं था त सवड़ था पाए सुम्हूं। हल वाह वाह, तव्हां ड्यूटी वग़ैरह? वाह वाह फर्स्ट क्लास। ॿियो छा मतलब? जी छा पिया चओ तव्हां ॿुधायो? मच्छरनि खां पखो हलाइणो पवंदो आहे, बाक़ी इंशाल्लाह अंदर सां ई सुम्हूं। अच्छा सही मां अॼु टॉपिक रखियो पंहिंजे प्रोग्राम में, थोरो 5 मिंट 1.5 मिंट 2 मिंट 3 मिंट 4 मिंट को न को पढ़णु शुरू करे, पढ़ाई स्टार्ट करणु घुरिजे। उन बाबति तव्हां छा चवणु चाहियो? तव्हांजा छा वीचार आहिनि एजुकेशन जे बारे में? सर हा सर, पढ़णु घुरिजे, माना मां चयो भले रीडिंग करणु घुरिजे, कुझु बि पढ़ो, रिसालो पढ़ो, बुक पढ़ो, आर्टिकल पढ़ो, कुझु बि वॉट एवर। हींअर मां पढ़ी तव्हां ॿुधाए सघां थो सर? न मतिलबु तव्हां छा था चओ त ईअं पढ़णु घुरिजे ऐं रूटीन इहा चवां जी सर, बिल्कुलु। इंसान कहिड़े बि पंहिंजो फील्ड सां तालुक़ रखणु चाहे थो, तक़रीबन उन किताब जो, उन रिसाले जो मुतालो करणु ज़रूरी आहे।
तक पोइ अधु कलाक करे 30 मिंट करे 25 मिंट करे उन्हनि जो ज़रूरु मुतालो ज़रूरु किताबनि जो कंदो त उनसां नॉलेज असांजी वधंदी उनसां ॼाण वधंदी असांखे मुल्की ख़बरूं पवंदियूं ख़बर पवंदी त साईं असांजो जेको आहे हिननि जेके मुसनिफ़ लिखी विया आहिनि उन्हनि खे असां नज़र वेंदासीं त तमामु बहितरीनु लॻंदो असांखे हा इहा मां बि दुनिया जान जी ख़बर पवंदी छा थो थिए छा नथो थिए इहा नॉलेज बिल्कुलु सर पोइ तव्हां पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो था तव्हां पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो था जी जी सर मुंहिंजा पुट 2 वॾा आहिनि उन्हनि जी इंटर क्लियर आहे ऐं उन खां पोइ हिकिड़ो जेको आहे IBA में पढ़े थो इंशाल्लाह अल्लाह ख़ैर कंदो सखर जे लाइ तयारी करे थो सर या तमामु सुठी ॻाल्हि आहे सर तव्हां ॿारनि खे पढ़ायो था IBA में पढ़े थो तमामु सुठी ॻाल्हि आहे इहा तमामु ॿारनि खे ज़रूरु पढ़ाइजो साईं बिल्कुलु सर बिल्कुल ॿारनि खे पढ़ायूं था साईं असां थोरी तालीम हासिल कई आहे उन एतिरी दर्जे ते पहुता आहियूं जॾहिं असांजा पुट उहे CS पढ़ी करे SP जी पोस्ट ते ईंदा 17 ग्रेड में अफ़सर थींदा त असांजो नालो रोशन थींदो त साईं एज़ पुलिस कांस्टेबल थी करे पुटनि खे एतिरे दर्जे ते पुॼायो था साईं न तमामु सुठी ॻाल्हि आहे तमामु सुठी सोच आहे ईअं ई कजो ॿारनि खे ज़रूरु पढ़ाइजो ऐं आउं तव्हांखे हिन शइ ते एप्रिशिएट कयां थो ऐं ज़रूरु कजो कुझु फरमाइश आहे तव्हांजी साईं न फरमाइश जेको बि तव्हांजी फरमाइश ते हुजे तव्हांजी उनमें मॉडलिंग में हुजे उहो मूंखे चलो ठीकु आहे थैंक यू सर सो सोनाई साहिब लख कुर्ब लख वॾी महिरबानी अल्लाह पाण ख़ुशि रखे थैंक यू सर थैंक यू सो मच ईअं दोस्त हाणे कॉल कनि पिया ऐं तमामु हर माण्हू जी सोच ॾाढी पॉज़िटिव आहे हर माण्हू ज़िंदगी में चए थो त हुनजो औलाद पढ़े ऐं कंहिं मक़ाम ते पहुचे ऐं हिकु तरीक़ेकार जी शयुनि खे ख़बर पइजी वई आहे माण्हुनि खे मतिलबु अॻे पुराणे दौर में माण्हू चवंदा ठीकु आहे पढ़ाई छा रोज़गार कमकार पढ़ी छा कंदे पर पढ़ाई सभु कुझु आहे ज़िंदगी में कुझु न कुझु करे सघो जेके तव्हां पढ़णु चाहियो था कुझु न कुझु स्ट्रगल करणु चाहियो था कुझु महिनत करणु चाहियो पंहिंजे ॿारनि खे ज़रूरु पढ़ायो असां टॉपिक रखियोसीं पंहिंजी ज़िंदगीअ में लाइफ में हाणे 5 मिंट पढ़णु स्टार्ट कयो भले तव्हांजी स्कूल कॉलेज न वञो पर ईअं ई रीडिंग हिकिड़ी स्टार्ट कयो किताब पढ़ो का जनरल नॉलेज पढ़ो कंहिं मुल्क जी हिस्ट्री पढ़ो काई शइ कयो कुझु बि कयो वाट एवर ज़िंदगी में ज़रूरु पढ़णु स्टार्ट ज़रूरु करे छॾियो इहा तमामु सुठी एक्टिविटी आहे हेल्दी एक्टिविटी आहे इन में तव्हांखे कुझु खोड़ सारियूं शयूं सिखण लाइ मिलंदियूं लर्न करण लाइ मिलंदियूं सो इहा एक्टिविटी ज़रूरु स्टार्ट करणु घुरिजे जल्दी कॉल कयो नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था असांजे प्रोग्राम अटेंड खणी सघो था उनखे अलावा सोशल मीडिया ते 7 to 9 विद मज़र सेठार पेज मौजूदु आहे जॉइन कयो लाइक कयो पोस्ट कयो पोस्टिंग पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदासीं ई अटेंडेंस ॾींदा अचो ऐं ज़रूरी आहिनि इहे ऐं असांजा दोस्त खोड़ सारा आहिनि जेके दोस्त मैसेजिस कनि था फीडबैक ॾियनि था कॉल्स कनि था कोशिशि करे उन्हनि जो बि असां जेको आहे न पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु नाला ऐं फीडबैक शामिलु कंदासीं ख़ूबसूरत कलाम बि गीत कलाम पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयूं पिया रखूं पिया उन आसिरे में तव्हांखे पसंदि ईंदा हूंदा तव्हांखे वणंदा हूंदा तव्हांखे मज़ो ईंदो हूंदो कोशिशि कंदा आहियूं 2 कलाक सुठा गुज़रनि गेस्ट बि कंदा आहियूं पंहिंजे प्रोग्राम तां ॾियो इस्तफ़ाक़ सां गेस्ट न अची सघियो पंहिंजे प्रोग्राम में इंशाल्लाह सुभाणे असां वटि को न को इंशाल्लाह ज़रूरु गेस्ट हूंदो तव्हां बि पार्टिसिपेट कयो कॉल कयो नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था ऐं असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था या फेसबुक ते मैसेज कयो हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम प्ले कंदासीं कलाम खां वापसि जी कचहरी कंदासीं काॾे न वञो वेलकम बैक वियर्स वेलकम बैक टू शो में तव्हां ख़ुशामदीद भलीकार चवंदो आहे जेके तव्हां असांखे जॉइन करणु चाहियो था प्रोग्राम में अटेंड करणु चाहियो था यू कैन कॉल अस नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था उनखे अलावा जेके सोशल मीडिया ते जॉइन करणु चाहियो था यू कैन सेंड अस द मैसेजेस ऑन सोशल मीडिया यू कैन बी द पार्ट ऑफ द शो थ्रू दीज सेगमेंट्स ऐं कुझु शेयर करणु चाहियो था कुझु चवणु चाहियो था ज़रूरु शेयर कयो ऐं अॼु जो टॉपिक ॾाढो सुठो हुयो ऐं इहा तमामु सुठी एक्टिविटी आहे जेके ज़िंदगीअ में असां पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में 5 मिंट बि पढ़णु स्टार्ट कयूं था बजाए जो फज़ूल व्हाट्सएप फेसबुक इहो हर यूज़ कयूं बार बार वञी करे न्यूज़ फ्यूज़ ॾिसूं इट्स बेटर टू रीड समथिंग वेरी इंफॉर्मेटिव यू विल गेट नॉलेज यू विल डेफिनेटली यू विल नो समथिंग यू विल गेट अ नॉलेज अबाउट समथिंग न्यू लाइक जेको तव्हांजो फेवरेट सब्जेक्ट आहे जेका तव्हांखे शइ वणंदी आहे हर इंसान खे का न का शइ वणंदी आहे मूंखे नेचर ॾाढी वणंदी आहे ऐं नेचर खे एक्सप्लोर कयां कीअं आहे छो आहे कॾहिं आहे छाजे करे आहे छो ईअं थियो आहे केतिरा क़िस्म जा जानवर आहिनि केतिरे क़िस्म जा बर्ड्स आहिनि केतिरे क़िस्म जा स्पेशीज़ आहिनि जेके रहनि था जेके हिन डिस्कवर न थिया आहिनि उहे कम्युनिकेट कीअं कंदा आहिनि वेंदा कीअं ॾिसनि कीअं था घुमनि कीअं था खाइनि कीअं था ॻोल्हनि कीअं था फूड बरसाति में कीअं था सर्वाइव कनि मूंखे खोड़ सारियूं शयूं अहिड़ियूं की माना आई रियली वॉन्टेड टू नो की यार इहे आहिनि कीअं थो थिए या स्पेस मथे आसमान ते कहकशां या जेके बि इहे गैलेक्सीज़ आहिनि उहे कीअं आहिनि कीअं बीठियूं आहिनि छा आहिनि सो हिकिड़ी कॉल आहे कॉल वठंदा हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो मज़र भाउ फर्स्ट क्लास ठीक ठाक केर था ॻाल्हायो गुलाम मुस्तफ़ा शेख सटर शेख साहब कहिड़ा ख़ुशि आहियो बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां ॿुधायो मज़र भाई ठीकु आहियो ख़ुशि आहियो सभु ख़ैर ठीकु ठाक ॿियो छा ख़बर चारा छा हाल वाला छा पिया कयो छा कंदा आहियो सर मां वकील आहियां एडवोकेट साहब आया अच्छा बिल्कुलु ॿियो छा ख़बर सर बिल्कुलु ठीकु ठाक अॼु माशाल्लाह तव्हांजो टॉपिक ॿुधोसीं ऐं रीज़नेबल हुयो चयोसीं त ज़रूरु असां बि
पार्टिसिपेट कयूं तव्हांजे विच में अचो। सर व्हाट डू वांट टू से, कुछ चवण चाहियो था रीजनेबल टॉपिक के बारे में? हाँ सर बिल्कुल, तव्हांजो जेको जो टॉपिक आहे उन जे बारे में ज़रूरु ॻाल्हाईंदुसि। तालीम जेका आहे इंसान जी टी अख आहे। बिल्कुल इंसान खे जेको ज़माने में उथण वेहण सेखारे थी पई, ऐं बग़ैर तालीम जे इंसान हीअं आहे जी अखियुनि खां महरूम। बिल्कुल हक़ीक़त आहे। पोइ इन खां अलावा बि असांजे जेको मुआशिरे में जेको माना तवजा जी माना जंहिं शइ खे तलब आहे उहा आहे त नियाणियुनि जी तालीम ते बि माना घणे में घणो ज़ोर ॾियूं। हाँ बिल्कुल, तालीम तो तमाम घणी ज़रूरत आहे। बिल्कुल तमाम घणी ज़रूरत आहे। पर मां वरी हिकिड़ी टॉपिक ईअं रखियो त पंहिंजे प्रोग्राम मां चयुमि त असां जेके भले जॉब कोन था कयूं, कमकार कोन था कयूं, उनखे बावजूद बि जेकॾहिं पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में डेली रूटीन में 5 मिंट सिर्फ़ु पढ़ूं, 5 मिंट को जनरल नॉलेज जेको उन फेवरेट सब्जेक्ट आहे उन बाबति पढ़े त मां सम्झां थो 5 खां 6 मिंट थींदा, 8 मिंट थींदा, 10 मिंट ॾाढी सुठी रूटीन थी वेंदी, जेको असां फेसबुक ते या सोशल मीडिया ते टाइम ज़ाया था कयूं। कुछ न कुछ मज़र भाई बिल्कुल बिल्कुल ईअं ई आहे मज़र भाई। अॼुकल्ह असां सोशल मीडिया में यूट्यूब वग़ैरह ॿियों टियों माना अदर जेके बि सोशल साइट्स आहिनि उन्हनि ते टाइम ॾियण जे बजाए जे असां पंहिंजे पुराणे हिकिड़े मुहावरे खे पुराणे हिकिड़े माना हिकिड़े अल्फाज़ जेके सियाणनि जा चयल आहिनि उनखे थोरो वठूं त असांजे लाइ माना हिकिड़ी रोशनी वारी ज़िंदगी थी वेंदी न। त किताब असांजा दोस्त आहिनि साईं। बिल्कुल असां किताबनि खे जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगीअ में वरी सां आणियूं बहितर थींदो। बिल्कुल तमामु बहितर थींदो। तव्हां पढ़ंदा आहियो? सर असांजो त जेको पेशो आहे एडवोकेट थी त हुन में सॼो ॾींहुं किताब। हा, घणा पढ़ंदा आहियो? मां सर जेके असांजे माना सम्झो त केस सां रिलेटेड हूंदियूं आहिनि शयूं उन्हनि खे पढ़ूं था पिया, सेक्शन्स वग़ैरह खे फॉलो करण जे लाइ, या असांजी जेके कोर्ट जूं अथॉरिटीज़ वग़ैरह ईंदियूं आहिनि उन सुप्रीम कोर्ट जूं, हाई कोर्ट जा जेके रूल्स ईंदा आहिनि उन्हनि खे पढ़ण जे लाइ डेली जेके उहे किताब उनखे ई माना घणो पढ़ूं था पिया। अदरवाइज़ मुंहिंजी जेका आहे अदब सां घणो लगाव आहे। हा, पोइ शायरी वग़ैरह कुझु ॿुधायो भला? शायरी मां तव्हांजे नाले 2 चकर इहो पढ़ी चुको आहियां। अॼु वरी ईअं हो हुजे त नहीं पढ़ा। माना हिकिड़ो शेर आहे त सच वांगे बेपुठा आहियूं तॾहिं त हर हर कुठा आहियूं, बाज़मीर आहियूं खणी आहियूं गरीब, बेज़मीरनि खां पर सुठा आहियूं। हा, बेज़मीरनि सां सुठा आहियूं, बेज़मीरनि खां पर सुठा आहियूं, बेज़मीरनि खां पर सुठा आहियूं, बाज़मीर आहियूं खणी आहियूं गरीब, बेज़मीरनि खां पर सुठा आहियूं। अच्छा, वाह 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 वाह, तमामु सुठी ॻाल्हि। ॿियो कुझु फरमाइश आहे, कुझु चवणु चाहींदो? सर बसि हिकिड़ो इहो जेकॾहिं पंहिंजी पसंदि ते कोई गीत मतिलबु असांखे ॿुधायो त भली ॻाल्हि थी वेंदी। बिल्कुलु कोशिशि कयूं था। तव्हांजो आवाज़ ॿुधोसीं, पार्टिसिपेट कयोसीं, मस काल जो जेको असांजो प्रोग्राम में लॻी त बस इहा ई वॾी ॻाल्हि आहे असांजे लाइ। न चलो सही आहे, ठीकु आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे। महिरबानी सर, वेलकम वेलकम, थैंक यू सो मच, सो नाइस ऑफ यू। सो वेल, जल्दी जल्दी कॉल कयो, अधे कॉल कई सखर खां, तमामु सुठो इंसानु आहे, नॉलेज आहे। सो वेल, तव्हां बि असांजे प्रोग्राम पार्टिसिपेट करे सघो था, अटेंडेंस खणी सघो था, जल्दी जल्दी कयो, अटेंडेंस खणो, असांजे प्रोग्राम में शामिलु थी वञो। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, तव्हांजो पंहिंजो शो आहे। सो जल्दी जल्दी कॉल कयो, अटेंडेंस खणो। ऐं अॼु टॉपिक जेको रखियो न, एक्चुअली मुंहिंजो इहो त मूंखे इहो कुझु माण्हू आहिनि जेके राइटर्स आहिनि या इंटेलेक्चुअल आहिनि, जेके कॉलम लिखंदा आहिनि, जेके नॉवल लिखनि था, जेको डिघी सोच रखनि था हिन सोसाइटी जे बारे में, हिन सोसाइटी खे अंडरस्टैंड कनि था असां कहिड़े तरह वञूं था, उन्हनि जो त ॿारनि खे, नौजवाननि खे, जेके बि एज वारा, उनखे थोरी पढ़ाई जी तरफ़ अचणु घुरिजे। जनरल नॉलेज जा किताब पढ़ियो, जोग्राफी जा किताब पढ़ियो, तव्हां कॾहिं आया आहियो, कीअं आया आहियो, छो आया आहियो, छाजे करे आया आहियो, छा थो थिए, छा थो दुनिया में छा थो थिए, त कम से कम ज़हनी तौरु मज़बूत थींदा, पंहिंजे हक़नि जे बारे में, पंहिंजे मुल्क जे बारे में, पंहिंजे शयुनि जे बाबति इलाही स्ट्रॉन्ग थींदा। ज़िंदगीअ जा खोड़ सारा मसइला आहिनि, खोड़ सारा फंडा आहिनि जिते असां क्लियर न आहियूं, त असांखे इलाही शयूं जेको क्लियर थींदी वेंदियूं, सो इलाही ज़रूरी आहे। इन जे करे इहो 2 मिंटनि जी, 3 मिंटनि जी, 4 मिंटनि जी, 5 मिंट जी रूटीन पंहिंजी लाइफ में ज़रूरु आणियो, त तमामु सुठी ॻाल्हि आहे, बहितर आहे। सो अॼु जो प्रोग्राम कोशिशि कंदो आहियां, सच दिलि सां ॿुधायां, मां दिलि सां कोशिशि कंदो आहियां पंहिंजे प्रोग्राम में कचहरी कजे, हाल वाल कजे, पर गॾो गॾु कुझु न कुझु ज़रूरु लर्न कजे, कुझु न कुझु ज़रूरु हासिलु कजे। कॾहिं कॾहिं अहिड़ा गेस्ट घुराईंदो पंहिंजे गेस्ट घुराईंदो पंहिंजे प्रोग्राम में जंहिंजी का न का अचीवमेंट हूंदी आहे, जंहिंजी को न को हिकु सफ़र हूंदो आहे, जंहिंजी का न का हिकिड़ी लर्निंग हूंदी आहे, त गॾिजी सॼी करे लर्न कयूं। सो इहो ई हूंदो आहे मुंहिंजो। सो सुभाणे बि इनशाला को न को गेस्ट हूंदो पंहिंजे प्रोग्राम में, ऐं सुभाणे गेस्ट सां कचहरी कंदासीं, हाल वाल कंदासीं, वरी इनशाला हिकिड़ो नवीं शयूं बि खणी ईंदासीं पंहिंजे प्रोग्राम में। हाणे प्रोग्राम जो टाइम थियो आहे पुॼाणीअ ते, पंहिंजो वधि में वधि ख़्यालु रखिजो, मूंखे दुआनि में यादि रखिजो, हिकिड़ो गानो प्ले कंदासीं, गाने ते असां प्रोग्राम ख़तमु कंदासीं। थैंक यू सो मच।